नौसरी सॼी सिंध जिया शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में मेयर ऐं डिप्टी मेयर समेत ॿियनि टाउन चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन तोड़े ॿिनि कामयाब उम्मीदवारनि पंहिंजनि उहिदनि जा क़स्म खणी वरिता आहिनि। तफ़सील लाइ पेश आहे रिपोर्ट। नौशा डिवीज़न में मकानी इदारनि में कामयाब उहिदेदारनि पारां हलफ़ खयो वियो आहे। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न मोहम्मद अब्बास बलोच मकानी चूंडनि में कामयाब थियल ज़िले काउंसिल जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवाबशाह जे मेयर ऐं डिप्टी मेयर खां सवाइ म्यूनिसिपल कमेटी HM ख्वाजा ऐं टाउन म्यूनिसिपल कमेटी ओल्ड नवाबशाह जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे DC ऑफिस जे दरबार हाल में हलफ़ खणायो वियो। धार मुनक़द थियल हलफ़ बरदारी तक़रीब में ज़िले काउंसिल जे चेयरमैन अली अकबर जमाली ऐं वाइस चेयरमैन अब्दुल रसूल बिरोही, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे मेयर काज़ी मोहम्मद रशीद भट्टी ऐं डिप्टी मेयर मुबशर आलाई खे हलफ़ खणायो। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवाबशाह जे टाउन म्यूनिसिपल कमेटी HM ख्वाजा जे टाउन चेयरमैन सैयद आतिफ हुसैन ज़ैदी ऐं वाइस चेयरमैन मोहम्मद शफ़ी रहमान जद्दून ऐं टाउन म्यूनिसिपल कमेटी ओल्ड नवाबशाह जे चेयरमैन मोहम्मद हयात काके पोटो ऐं वाइस चेयरमैन मोहम्मद याकूब आराई बि क़सम खयो। शाहपुर चाकर टाउन कमेटी ते पीपल्स पार्टी जे चेयरमैन गुलमोहन डायरी ऐं वाइस चेयरमैन सालम शेर रिंद पंहिंजे उहिदनि जो हलफ़ खणी वरितो आहे। नौशर फेरोज़ कंडियारो मोरो काज़ी अहमद सकरंड ऐं ॿियनि शहरनि जे टाउन कमेटीज़ तोड़े यूसीज़ में चूंडियल चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन हलफ़ खयो।